मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज शरीफ PTI बानी पारां IMF खे ख़त लिखण खे मुल्की दुश्मनी करार ॾेई छॾियो आहे। क़ौमी असम्बली जे इफ्तिताही इजलास में शिरकत दौरान पार्लियामेंट हाउस में मीडिया सां गुफ्तगू कंदे PTI पारां IMF खे ख़त लिखण वारे सवाल ते नवाज शरीफ चयो त PTI बानी पारां IMF खे ख़त लिखण मुल्क दुश्मनी जे बराबरि आहे। नवाज शरीफ चयो त अहिड़ो ख़त PTI वारा ई लिखी सघनि था, उहा हुननि जी आदत आहे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद चयो त का सियासी जमायत अहिड़ो ख़त नथी लिखी सघे। छा इहा मुल्क दुश्मनी नाहे? वाज़िर त तहरीक इंसाफ़ IMF खे ख़त लिखी मुतालबो कयो त मालियाती इदारो ॿिनि हफ़्तनि अंदरि क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 30% सीटुनि जी ऑडिट खे यकीनी बणाए। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ तहरीक इंसाफ़ पारां IMF खे ख़त लिखण जी मज़म्मत कंदे चयो आहे त साइफ़र खां पोइ IMF खे लिखियल ख़त मां साबित थी वियो त PTI चाहे थी त मुल्क तबाह थिए। पार्लियामेंट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ चयो आहे त IMF प्रोग्राम खे ख़त्म करण लाइ तहरीक इंसाफ़ पारां ख़त लिखियो वियो। PTI मुल्की मईशत में बहितरी नथी चाहे। शहबाज शरीफ चयो आहे त PTI बानी ख़त में IMF खे लिखियो आहे त पाकिस्तान सां नओं प्रोग्राम शुरू कयो वञे। कंहिंखे को शक न हुअणु घुरिजे त PTI मुल्क जी तबाही चाहे थी। क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं डेप्टी स्पीकर जी चूंड सुभाणे थींदी। स्पीकर जे लाइ सरदार अयाज सादिक हुक्मरान इतिहाद जो गॾियल उम्मीदवार आहे, जॾहिं त सुन्नी इतिहाद काउंसिल तरफ़ां आमिर डोगर खे स्पीकर जे उहिदे लाइ नामज़द कयो वियो आहे। स्पीकर क़ौमी असेंबली जे लाइ मुस्लिम लीग नून समेत इतिहादी जमायतुनि जे गॾियल उम्मीदवारनि सरदार अयाज सादिक ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जे उम्मीदवार आमिर डोगर पंहिंजा नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी पारां डिप्टी स्पीकर जे लाइ पीपल्स पार्टी जो मेंबर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह उम्मीदवार हूंदो, जॾहिं त सुन्नी इतिहाद तरफ़ां जुनैद ख़ान खे नामज़द कयो वियो आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा शाह क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर जे लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराया। सुन्नी इतिहाद पारां बि डिप्टी स्पीकर जे लाइ जुनैद अकबर ख़ान जा नामज़दगी काग़ज़ जमा कराया विया आहिनि। सेक्रेटरी क़ौमी असेंबली ऐवान में नामज़दगी काग़ज़ वसूल कया। क़ौमी असेंबली वज़ीर आज़म जे वज़ीर आज़म जे चूंड 3 मार्च आचर वारे ॾिहाड़े ते कंदी। क़ौमी असेंबली सेक्रेटेरिएट वज़ीर आज़म जी चूंड जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे, जंहिं मूजिबि वज़ीर आज़म जी चूंड आचर वारे ॾींहुं थींदी। वज़ीर आज़म लाइ नामज़दगी काग़ज़ 2 मार्च वारे ॾींहुं 2 वॻे ताईं वसूल कया वेंदा ऐं पोइ नामज़दगी काग़ज़नि जी छंछाण 3 वॻे ताईं थींदी। शेड्यूल मूजिबि वज़ीर आज़म लाइ नामज़दगी काग़ज़ क़ौमी असेंबली सेक्रेटेरिएट जे क़ानून साज़ी वारे शोबे मां वसूल करे सघजनि था। पासे वांखे ॿुधाईंदा हलूं त मौलाना फज़ल रहमान चयो आहे त जमीयत उलमाए इस्लाम स्पीकर वज़ीर आज़म ऐं सदर जी चूंड जो हिसो न बणंदी ऐं उहे ऑपोज़िशन में वेहंदा। इस्लामाबाद में मीडिया सां गुफ्तगू कंदे मौलाना फज़ल रहमान खां पुछियो वियो त सदर वज़ीर आज़म ऐं स्पीकर जे लाइ अवाम वोट ॾींदा। जवाब में मौलाना चयो त उहे वोट जो हक़ इस्तेमालु न कंदा, जे उहा अपोज़िशन में वेहंदी। वज़ीर आज़म स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जे चूंड में शरीक न थींदी। एहतजाज जी तहरीक खे अॻिते वधाइण बाबति पुछियल सवाल जे जवाब में मौलाना फज़ल रहमान चयो त इंतज़ारु करियो, इंशाअल्लाह अवाम जी नुमाइंदगी JY कंदी। नवाज़ शरीफ सां मुलाक़ात बाबति सवाल जे जवाब में JY सरबराह जो चवणो हो त अञा नवाज़ शरीफ सां मुलाक़ात नाहे थी। राति जो वफ़द आयो हो, जंहिंमें मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी, बलोचिस्तान अवामी पार्टी ऐं IPP जा नुमाइंदा शामिल हुआ। उन्हनि सां सुठी ॻाल्हि ॿोल थी आहे। PP अॻवान यूसुफ रज़ा गिलानी सेनेट जे सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। यूसुफ रज़ा गिलानी पंहिंजी इस्तीफ़ा सेनेट चेयरमैन सादिक संजराणी खे पेश कई आहे। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी यूसुफ रज़ा गिलानी जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती, जे बाद अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो। बलोचिस्तान असेंबली में अब्दुल खालिक अचकज़ई स्पीकर ऐं ग़ज़ाला गोला डिप्टी स्पीकर चूंडिजी विया आहिनि। अब्दुल खालिक अचकज़ई बलोचिस्तान असेंबली जो स्पीकर ऐं ग़ज़ाला गोला डिप्टी स्पीकर चूंडिजी वई। मुस्लिम लीग नून तरफ़ां बलोचिस्तान असेंबली जे स्पीकर जो उम्मीदवार अब्दुल खालिक अचकज़ई बिना मुक़ाबले स्पीकर चूंडिजी वियो, जॾहिं त पीपल्स पार्टी जी ग़ज़ाला गोला बि बिना मुक़ाबले डिप्टी स्पीकर चूंडिजी वई। सेक्रेटरी बलोचिस्तान असेंबली ताहिर शाह काकड़ ॿिन्ही उम्मीदवारनि जे बिना मुक़ाबले चूंडिजण जो ऐलान कयो। बलोचिस्तान असेंबली
स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर अॼु पंहिंजनि उहिदनि जो हलफ़ बि खणंदा। सुन्नी इतिहाद काउंसिल जो बाबर सलीम सिवाती केपी असेंबली जो स्पीकर चूंडिजी विया। केपी असेंबली स्पीकर जी चूंड में 106 वोट विधा। बाबर सलीम सवाती 89 वोट खयां। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार एहसानुल्ला मियां खैल 17 वोट खणी सघियो। सुन्नी इतिहाद काउंसिल जो बाबर सलीम सवाती स्पीकर जो बि हलफ़ खणी वरितो। गवादर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसाति हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। बलूचिस्तान हुकूमत गवादर आफ़त सटियल करार ॾेई छॾियो आहे। गवादर में 3 ॾींहनि खां जारी मींहुं तबाही मचाए छॾी आहे, जंहिं सबबु केतिरा ई इलाइक़ा पाणी हेठां आहिनि। नगोर में बंदि टुटण करे पाणी गवादर ॾांहुं अचण जो ख़तरो वधी वियो आहे। लगातार बरसाति सबबु केतिरा ई घर ऐं बाज़ारूं पाणी हेठि अची वियूं आहिनि, जंहिं करे आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। बलूचिस्तान जे निगरान हुकूमत गवादर खे आफ़त सटियल करार ॾेई छॾियो आहे। इतलात वारे निगरान वज़ीर जान चकज़ई चयो आहे त निगरान वॾो वज़ीर इमदादी कमनि जो पाण मॉनिटरिंग करे रहियो आहे। ओलह जे हवाउनि जे सिस्टम जी शिदत वधण सबबु अॼु राति खां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाऊं हलण ऐं गजगोड़ सां गॾु बरसाति पवण जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सुभाणे कराची, ठटे, बदीन, हैदराबाद, थर पार्कर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि सिंध में कुझु इलाइक़नि में गड़े सां ऐं कुझु हंधि ते तेज़ बरसाति पवंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त जेकबाबाद, लाड़काणे, सखर, घोटकी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि बरसाति वसी सघे थी। मौसमियात खाते मूजिबि कराची में सुभाणे सुबुह खां छंछर जी राति ताईं किथे तेज़ त किथे हल्की बरसाति पवण जो इम्कान आहे। शदीद बरसात वारी इम्कान सबब सिंध सरकार सूबे में रेन एमरजेंसी लागू कंदे मकानी इदारनि, इंतजामिया ऐं अस्पतालुनि खे हाई अलर्ट करे छॾियो आहे। मौसमियात खाते पारां बरसाति जी अगकथीअ ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में वॾे वज़ीर खे DGPDA में सलमान शाह ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त सिंध जे उत्तर वारनि इलाइक़नि में अॼु राति खां 2 मार्च ताईं बरसाति जो इम्कान आहे। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त सूबे जे विचें इलाइक़नि में 1 मार्च ते बरसाति जो इम्कान आहे। सलमान शाह जो चवणु त DGPDA में ॿुधायो त सॼी सिंध में अॼु खां बरसाति थियण जो इम्कान आहे। DGPDA में सलमान शाह वधीक ॿुधायो त कराची शहर में सुभाणे मंझंदि जो बरसाति जो इम्कान आहे। इजलास में सेक्रेटरी इरिगेशन ॿुधायो त कराचीअ में 3 डैम ठाहिया विया आहिनि। मेयर कराची ॿुधायो त कराचीअ में पाणी जे नेकालीअ जे मसइलनि खे हल कयो पियो वञे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो त कराची वाटर बोर्ड कॉर्पोरेशन वटि 53 मशीनूं आहिनि, जॾहिं त DGPDA में ॿुधायो त कराचीअ में बरसाति सां शहर फैसल ते पाणी जो दबाव पवंदो आहे। इजलास में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त अवाम सुभाणे गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह वधीक चयो त कराचीअ में सुभाणे 2 वॻे खां बरसाति जो इम्कान आहे। सैयद मुराद अली शाह जो चवणु त कराची में सुभाणे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 3 खां 4 बरसाति जा स्पेल थियण जो इम्कान आहे। वॾे वज़ीर वधीक चयो त कराची जे सरकारी ऐं ख़ानगी इदारनि में सुभाणे अधु ॾींहं जी ड्यूटीअ जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जे जवाननि वधि खां वधि हिसो वरितो आहे। खारियान छावनी में 7वीं पाकिस्तान आर्मी टीम स्प्रिट मश्क पुॼाणी वारी तक़रीब थी, जंहिंमें आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तक़रीब में ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। पाकिस्तान आर्मी टीम स्प्रिट मश्क जो सऊदी अरब, कतर, तुर्की, चीन, अमेरिका, जर्मनी ऐं ॿियनि मुल्कनि जे मुबसरनि बि मुशाहिदो कयो। इन दौरान आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जे जवाननि जो किरदारु वाखाण जोॻो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त बोर्ड सिंध जे स्कूलनि, रोडनि ऐं ॿियनि मिल्कियतुनि खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। इंफ्रास्ट्रक्चर जी नई सिर अॾावत लाइ डोनर एजेंसियूं ऐं वफ़ाक़ी इदारा सिंध हुकूमत सां सहकार करे रहिया आहिनि। चाहियूं था त हाणे सभिनी सां ॻाल्हायो वञे त जीअं कमु तेज़ी सां हली सघे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बोर्ड मुतासिरनि जे बहाली वारनि कमनि बाबति इजलास कोठायो वियो। इजलास में चीफ सेक्रेटरी सिंध, चेयरमैन PDA में प्रिंसिपल सेक्रेटरी, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन, सेक्रेटरी सेहत, सेक्रेटरी वर्क्स ऐं ॿियनि शिरकत कई।
इजलास में बोर्ड मुतासिरनि जे बहाली वारे कम जो जाइज़ो वरितो वियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो त बोर्ड सिंध जे स्कूलनि, रोडनि, पुलियुनि ऐं ॿियनि मिल्कियतुनि खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। हुननि चयो त इंफ्रास्ट्रक्चर जे नए सिरे दावत लाइ डोनर एजेंसियूं ऐं वफ़ाक़ी इदारा सिंध हुकूमत सां सहकार करे रहिया आहिनि। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं त सिंध में इम्कानी बरसात खे नज़र में रखंदे एंटी इंक्रोचमेंट फोर्स खे बि तयारु कयो वियो आहे। इन हवाले सां डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट राजा तारिक चांडिए अमले खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट राजा तारिक चांडियो जो चवणु आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गड़े सां तेज़ बरसात जी अकथी कई वई आहे। इन हवाले सां मौसमियात खाते एडवाइज़री बि जारी करे छॾी आहे। राजा तारिक चांडिए चयो आहे त सिंध में इम्कानी तेज़ बरसातुनि जे हवाले सां सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां हुक्मनामो जारी थियो आहे। एंटी इंक्रोचमेंट फोर्स शहरनि जी मदद लाइ तयारु आहे। डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट चयो आहे त समूरा ऑफिसर ऐं एहलकार डेप्टी कमिश्नर जी स्वाबदीद ते हूंदा। कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ एंटी इंक्रोचमेंट फोर्स मुतासिरनि खे रेस्क्यू करण जो कमु कंदी। सेवण में गवर्नर सिंध कामरान टेसोरी कलंदर लाल शहबाज कलंदर जे उर्स जो इफ्तिताह करे छॾियो आहे। कामरान टेसोरी जो चवणु आहे त सिंध जी तरक़ीअ सां ई पाकिस्तान जी तरक़ी थींदी। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी लाल शहबाज कलंदर जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े उर्स जो इफ्तिताह कयो ऐं बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयईं त सिंध ओलियान जी सरज़मीन आहे। असांजी ख़ुशनसीबी आहे जो असांखे ही शानदार विरसो मिलियो आहे। हुन चयो त अॼु हिन सिंध ऐं पाकिस्तान जी ख़ुशहालीअ लाइ अमन ऐं ख़ुसूसी दुआ घुरी आहे। गवर्नर सिंध सेक्रेटरी औकाफ मुनवर अली मैसर, कमिश्नर हैदराबाद ख़ालिद हैदर शाह ऐं डिप्टी कमिश्नर जामशोरो अली ज़ुल्फ़कार मेमन ऐं ज़िले इंतिज़ामिया खे उर्स जे बहितरीन इंतज़ामनि ते भेटा पेश कंदे चयो आहे त मुल्क हिन वक़्तु मुआशी तौर ते कमज़ोर आहे ऐं का बि हिकु सियासी जमायत मईशत खे बहितर नथी करे सघे। इन करे गॾियल हुकूमत में समूरियूं पार्टियूं गॾिजी मुल्क खे मुश्किल हालतुनि मां कढी सघनि थियूं। सैयद अवैस कादिर शाह सिंध असेंबली जो स्पीकर चूंडण खां पोइ डिप्टी स्पीकर ऐं MPA इमदाद पिताफ़ी सां गॾिजी ॻड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुची शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरी। सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो, शहीद शाहनवाज़ भुट्टो जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ी दुआ घुरियूं आहिनि। सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह ऐं संदसि काफ़िले जे शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी वक़्तु PP कारकुननि पारां संदन शानदार आजियां कई वई। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद म्यूनिसिपल कमिश्नर खे हिरासत में वठण जो हुक्म ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में रिटायर्ड मुलाज़िम जे ग्रेजुएटी ऐं ॿियूं मरायतूं न मिलण ते दरख़्वास्त ते ॿुधणी कई। म्यूनिसिपल जे रिटायर्ड मुलाज़िम तुलसीदास जी घरवारी चंदा अदालत खे ॿुधायो त 2021 में मुड़ुसु रिटायर थियो। 3 साल गुज़रण बावजूदि पेंशन नाहे मिली। वकील चयो त गुज़िरियल ॿुधणीअ ते म्यूनिसिपल कमिश्नर जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया हुआ ऐं हू पाण पेश थियो आहे। अदालत म्यूनिसिपल कमिश्नर खां पुछाणो कयो त अव्हां ज़मानत कराई आहे या ईअं ई अदालत में पेश थिया आहियो, जंहिं ते म्यूनिसिपल कमिश्नर चयो त हुन ज़मानत नाहे कराई, अदालत में पेश थियो आहियां। अदालत जेको हुकुम ॾींदी हुन ते अमल कयो वेंदो। अदालत पुलिस खे हुकुम ॾिनो त म्यूनिसिपल कमिश्नर खे हिरासत में वरितो वञे। अदालती हुकुम ते म्यूनिसिपल कमिश्नर हिरासत में वरितो वियो। सखर वेझो कचे वारे इलाइक़े में महर ऐं जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणे दम ॾेई छॾियो, जंहिं बाद क़त्ल थी वियलनि जो अंग 8 थी वियो। झेड़े दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल अली शेर महर रहीम यार ख़ान अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो आहे। वाज़ रहे त रज़ा ॻोठ थाणे जी हद में कुझु ॾींहं पहिरियां सरकारी ज़मीन जी मालिकी तां महर जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थियो हो। झेड़े दौरान मारिजी वियलनि जो अंग 8 थी वियो आहे, जंहिं में 6 ॼणा जतोई बिरादरी में ऐं 2 ॼणा महर बिरादरी जा आहिनि। टटे वेझो नौजवान वाह में किरण सबबि ॿुॾी फौत थी वियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फ़क़ीर ॻोठ भाऊ परंदास भरिसां 22 वरियनि जो नवाज़ पुटु गुलाम मोहम्मद मल्ला वाह में किरण सबबि फौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुती नौजवान जो लाश पाणी मां कढाए सिविल अस्पताल मकली पहुचायो, जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचाइण ते कोराम मची वियो।
नाज़रीन ख़बर शामिल कयूं त शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी ऐं महरान यूनिवर्सिटी में मननामे बावजूद गैर क़ानूनी भर्तियुनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी के मुलाजिम राऊ अब्दुल रज़ाक सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में दरख्वास्त दाखिल कराई। दरख्वास्त गुजार राऊ अब्दुल रज़ाक मौके इख्तियार कयो आहे त अदालत इंतज़ामिया खे गैर कानूनी भर्तियुनि ख़त्म करण ऐं समूरनि माण्हुनि खे पंहिंजी असल पोस्टिंग वारनि जॻहियुनि ते वापसि मोकिलण लाइ चयो वियो हो। दरख्वास्त गुजार चयो त वाइस चांसलर शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी जामशोरो कोर्ट जे ऑर्डर गैर कानूनी कमेटी ठाहे दरख्वास्त गुजार जे प्रमोशन खे गैर कानूनी करार ॾिनो जेको आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ आहे। ख़बरुनि जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। कुछ देर में हाज़िर थींदासीं हेडलाइन सां गॾु।